जिए भुट्टो जिए साहब आई आई बीएसएफ अब छाई छाई बीएसएफ अब राज करेगी बीएसएफ मेरे कब्र पे लिखना बीएसएफ नारे भुट्टो जिए भुट्टो बिलावल के बाबू बीएसएफ नारे भुट्टो जिए भुट्टो सब बाबा बाकी सब बकवास ना मां जाफ़र जमाली डिविज़नल जनरल सेक्रेटरी PSF डिवीज़न शहीद बेनज़ीराबाद असांजो जेको अॼोको एहतजाज आहे उहो क़ाइद अवाम यूनिवर्सिटी जी बदमस्त हाथी जहिड़ी जेका एडमिनिस्ट्रेशन आहे उन जे ख़िलाफ़ु आहे। उन्हनि असांजे सिपाफ जे शागिर्दनि ते बेगुनाह FIRूं करायूं आहिनि। असां शागिर्द पंहिंजे हक़नि जे लाइ एहतजाज कंदासूं। असां ते बेबुनियाद जेके FIR आहिनि उहे जल्द खां जल्द ख़तमु कयो वञनि। सॼी सिंध में PSF जे ख़िलाफ़ु हिकिड़ी मुहिम हिकिड़ी साज़िश हलाई वञे पई थी जंहिंमें सिंध यूनिवर्सिटी में हालार जमाली ते FIR थी, कुझु आगोटो अॻु में फ़क़ीर जूनियर इक़बाल ते FIR थी, लतीफ़ यूनिवर्सिटी में उन खां पोइ FIRूं दोस्तनि ते थियूं। क़ाइद अवाम यूनिवर्सिटी नवाब शाह उहो साॻियो किरदारु अदा कंदे जीअं सिंध यूनिवर्सिटी जामशोरो कयो, जीअं लतीफ़ यूनिवर्सिटी कयो, सॼी सिंध में जेको यूनिवर्सिटियुनि किरदारु अदा कयो बदमस्त हाथी वारो उहो साॻियो किरदारु हींअर क़ाइद अवाम यूनिवर्सिटी अख़्तियार करे असांजे जेको आहे सो दोस्तनि ते FIR सिपाफ जे कारकुननि ते FIRूं कयूं आहिनि। मुसलसल जेको आहे काफ़ी वक़्त खां उहो असांजे शागिर्दनि खे हरासा करे पई एडमिनिस्ट्रेशन, सो इन ख़िलाफ़ अॼु जेको एहतजाज कयो आहे असां पंहिंजी आला क़यादत जेको आहे डिवीज़न प्रेसिडेंट ज़िया हुसैन लंजार साहब, हाजी अली हसन ज़रदारी साहब ऐं चाचा अली अकबर जमाली साहब ऐं पंहिंजो आशिक़ हुसैन ज़रदारी साहब खे रिक्वेस्ट कयूं था त हे असांजो जेको मसइलो आहे इहो महिरबानी करे असांखे मसइला हल करे ॾिना वञनि ऐं असांजे शागिर्दनि मां जेका बेचैनी आहे उहा ख़तमु करे ॾियूं। ये बदबख्त जेका एडमिन आहे उन्हनि असांजे मेंबरनि ते नाजाइज़ FIRूं कयूं आहिनि। 4 शागिर्दनि जे FIR 10 नामालूम। हालांकि इन्हनि खे असां वार कंदा था कुझु ॿियूं जेके बासरात आहिनि उन्हनि हरूभरू हिरास पे असांजे छोकिरे खे कनि। उन वरी नाजाइज़ बि असां ते छोकिरनि खे कयो आहे, उन्हनि ते माना नाजाइज़ FIR कई वयूं आहे छोकिरनि ते। ऐं इहा क़ाइद यूनिवर्सिटी जी हाणे इहा ॻाल्हि न आहे, हीअ मुसलसिल अॻु में माना मुसलसिल काफ़ी ॿिनि सालनि खां वठी ईअं ई कंदो पियो थो अचे। हमेशह शागिर्दनि खे ॾोही करार ॾेई करे उन्हनि ते नाजाइज़ FIR ऐं नाजाइज़ पेनल्टियूं बि हणनि था ऐं उन्हनि ते वरी जेका पेनल्टी सूरत में जेके ॻरियूं फीसूं बि वठनि था। हींअर बि असांजे दोस्तनि ते 4 दोस्त आहिनि उन्हनि ते नाजाइज़ हिकिड़ा FIR कया विया आहिनि। अमजद मक्सिया, उसामा इंडड़ा, आदिल मंज़ूरा ऐं ॿियो ज़ायद जुणेजो आहे ऐं 10 ॿिया नामालूम आहिनि। उन्हनि ते नाजाइज़ FIR कई वई आहे। हालांकि उन्हनि जो सिर्फ़ु ॾोह विया तो सबाब हिकिड़ा नंढड़ा कारकुन आहिनि। 4 ॼणनि ते FIR थी आहे, मूं समेत 4 ॼणनि ते FIR थी आहे। असांजो मुतालबो इहो ई आहे, हिकिड़ो ई मुतालबो आहे, वाज़े चिटो मुतालबो आहे त इहे जेके FIR आहे इहा जाली FIR आहे, कूड़ी FIR इहा असां सां ख़तमु कई वञे, न त असां पंहिंजो केस वंजड़ा जो असां वटि बसि मुतालबो ई असां ईअं ई कंदासीं जो असांजो जेको एहतजाज जो दाइरो आहे उहो वधाईंदासीं। अॼु हिते बीठा आहियूं, अॼु सुभाणे कराची ताईं वेंदासीं ऐं जेतिरे ताईं असांखे पुॼंदो असां पंहिंजो एहतजाज जो दाइरो जेको आहे वधाईंदा रहंदासीं।